इस्लामाबाद पुलिस क्रिकेट टीम के सिक्योरिटी ॾियण खां माज़रत करे छॾी आहे। अव्हांखे ख़बर ॾियूं त इस्लामाबाद पुलिस के सिक्योरिटी लाइ वसीला फराहम नाहिनि कया विया। ज़रियन चयो आहे सिक्योरिटी लाइ वसीला ऐं ख़र्च ॾियण पीसीबी जी ज़िम्मेवारी आहे। ज़रियन पारां चयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त इस्लामाबाद पुलिस क्रिकेट टीम के सिक्योरिटी ॾियण खां माज़रत करे छॾी आहे। अव्हांखे ख़बर ॾियूं त इस्लामाबाद पुलिस क्रिकेट टीम के सिक्योरिटी ॾियण खां माज़रत करे छॾी आहे। ज़रियन चयो आहे त इस्लामाबाद पुलिस के सिक्योरिटी लाइ वसीला फराहम नाहिनि कया विया। सिक्योरिटी लाइ वसीला ऐं ख़र्च ॾियण पीसीबी जी ज़िम्मेवारी आहे। ज़रियन पारां चयो वियो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं त इस्लामाबाद पुलिस क्रिकेट टीम के सिक्योरिटी ॾियण खां माज़रत करे छॾी आहे। इस्लामाबाद पुलिस के सिक्योरिटी लाइ वसीला फराहम नाहिनि कया विया। सिक्योरिटी लाइ वसीला ऐं ख़र्च ॾियण पीसीबी जी ज़िम्मेवारी आहे। ज़रियन पारां ॼाणायो वियो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं इस्लामाबाद खां त इस्लामाबाद पुलिस क्रिकेट टीम के सिक्योरिटी ॾियण खां माज़रत करे छॾी आहे। नाज़रीन, दादू मां अव्हांखे ख़बर ॾियूं त दादू में पुलिस कार्रवाई कंदे बदीन में क़त्ल कयल ॿिनि